सदोरी मुखे सब खबर आ। अरकान तुंजा खराब आहिन ऐं बदनाम मां थी थिया। कंडा पोखी तूं ऐं जख्मी उन ते मां थिया। मां न तोखे आखिरी दफ़ो चेताव थी ॾियां, सुधरी वञ सुधरी, न त अदा परू सिर धड़ खां धार कंदुई। तूं वरी कहिड़ी खीर जी धोतल आई हा? छा मूंखे ख़बर नाहे? माटेली भेण आहे सो पई थी ताननि जा तीर हणी। ॾिस शमा, न मां तुंहिंजी ज़िंदा आहे न मां मुंहिंजी ज़िंदा आहे। बस जेकॾहिं आहे त असांजो पीउ आहे। तुंहिंजो हिकु हिकु अल्फाज़ तीर जीअं बाबा जे सीने में थो लहे। मां मञा थी त मां तव्हां ॿिन्ही भाउ भेणनि जी निगी भेण आहियां। न कंदा हो मूंसां मोहबत, सही आहे, पर पीउ त असांजो हिकिड़ो ई आहे न। टिनी जो आहियूं त हिकु पीउ जी औलाद न। केसी ताईं लिकंदीअ? केसी ताईं? नेठ त कॾहिं तुंहिंजा अच्छा कारा पधरा ज़रूर थींदा ऐं अदा परू जांच करे रहियो आहे ऐं मूंखे पक्का त हिकु ॾींहुं सच ज़रूर पधरो थींदो। मां सिंधुअ जे पाणीअ जीअं उजरी ऐं साफ़ आहियां, पर तूं ऐं तुवारे न भाउ मुंहिंजो जीअण त हीअं जंजाल करे छॾियो आहे। तव्हांखे त अल्लाह जो ख़ौफ ई नाहे। अल्लाह जी लठ बेआवाज़ अथव। ड्रिजो उन ॾींहं खां जंहिं ॾींहुं न तव्हांजे मथां कड़की त ॾींहं जा तारा तव्हां ॿिन्ही खे ॾेखारे छॾींदी। भली कर नमूना, भली कर। वो चवंदा न आहिनि त 40 ॾींहं चोर जा त हिकु ॾींहुं साद जो ज़रूर थींदो आहे। तुंहिंजा पोल त मां पधरा कंदसि। मां पहिरियां पाण खे त ढक। हा, ढक पाण खे। तुंहिंजी ऐं गोहर जी आशिकी माशिकी बि कंहिंखां लिकियल कोन्हे। सॼे ॻोठ खे ख़बर आहे ऐं मां बि ख़ूब ॼाणा थी त काठिन जे बहाने तूं कंहिंसां मिलण वेंदी आहे। खबरदार जो वातो आयो अथई। ज़िबान कोकड़े मां छिके कढंदी मां ऐं उफट मारींदी मां। ऐं जेके तूं सॼो ॾींहुं मूंखे ताना ऐं मेहणा थी ॾी, तूं बि सती जती नाही। पाण सॼी कारी मेह खे चए थी हल पुछ कारी। वाह वाह तुंहिंजा नमूना। मां त तुंहिंजी भलाई लाइ थी चवां न, तूं वरी मूंते थी आकरी थी। नथी सुधरी त वञी धूड़ पाए। अदा परू बि कारे खे ॻोल्हे थो। पोइ न चइजांइ अदी शमा मूंखे बचाए। वॾी आई आहे सदोरी। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।